भाइरनि सां कहिड़ा लेखा। दोस्तो, भाई पी बिरादरी मिट्टी माइटी दोस्ती यारी हलंदियूं ई लह लिहाज़ सां आहिनि। टके टके जे हिसाब करण सां परे वञी पइबो आहे। छॾ छूट ऐं अख बूट बि किन मामलनि में थींदी आहे। चौंकनो थी दोॾा फाड़े हर मामले जी तक तोर कबी त न यारी बाशी हलंदी न भाई पी बिरादरी। जंहिंजो खाइजे तंहिंजो लाहिजे, लाहे न सघिजे त सॼी उमिरि वेठो ॻाइजे। अहिड़े क़िस्म जो हिसाब दिलि में ज़रूर रखिजे। मिट माइट जो थोरो बि दिलि में हंडाइजे ऐं साणस पुॼंदी आहर वधाए चङाई कजे। रुगो ॿिए जो खाव खावा हुजे ऐं मथस ख़र्च न कजे, बल्कि पकाई कजे त बि मामिलो न हलंदो। अहिड़े क़िस्म जो सौदो सूदमंद न रहंदो। जेतिरो ॿिया थोरो कनि मोट में वधीक न त बि ओतिरो ज़रूर कजे। अहिड़े क़िस्म जो लेखो दिलि में टलणु ज़रूरी आहे। बाक़ी भाइरनि ते ख़र्च करे रुगो हिसाब वठण सां बिरादरियूं टुटी वेंदियूं आहिनि। मतिलबु छॾ छोट सां बिरादरी क़ाइमु रहंदी। घुर त घुराए जो जहान आहे। बख़्शिश सव सव, हिसाब जव जव। ॿ भाइर टियों लेखो। लेखो आ चोखो, चोखी आ प्रीत। भाइरनि भाङा लहणा तोड़े हुजनि अॾ जा काना। दोस्तो, पंहिंजे भाइरनि दोस्तनि यारनि सां हीअ वीडियो शेयर ज़रूर कजो ऐं उन्हनि खे कमेंट्स में मेंशन बि कजो।